करमपुर भरिसां शबीराबाद करमपुर थाणे जी हद मिस्त्री लाशारी लाड़े वटि नामालूम मोटरसाइकिल सवार हथियार बंदन करमपुर सरकारी अस्पताल जे मुलाज़िम मेहराब बपड़ खे हथियारनि जे ज़ोर ते अॻु ॾेई मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई त मज़ाहिम ते हथियारनि जा बट हणी खेनि ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठाणे मेहराब बपड़ जी रड़ियुनि ते इलाइक़े वासी ऐं इतलाह ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुती हथियारबंद मेहराब बपड़ खे ज़ख़्मी करण बाद पंहिंजो घेरो तंग ॾिसी मोटरसाइकिल छॾे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाज इंसाफ़ जो मुतालबो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। असां अचूं था रस्ते में साढ़े लंग अॻु वरितो आराम तो पुलिस पहुची वई बचाव थी वियो। तव्हां ड्यूटी काथे आहे साईं? करमपुर पाण छा आहे हुते? मलेरिया सुपरवाइजर मां ड्यूटी ते पियो वञा। RSC करमपुर में? RSC करमपुर। ठीक है।